केतिरा भेरा मना कयो तम पंहिंजे हिस्से जो पाणी वाईंदो कर। तोखे का ॻाल्हि सम्झ में बि अचे थी या न? असल जॾहिं तेॾी महिल कोडर खणे बीठो आहे वाटर ते। अरे कावड़ न कर, असांजी कहिड़ी मजाल आहे जो असीं रईस जे हिसे जो पाणी पंहिंजी ॿनी में खोलियूं। त पोइ हींअर ही छा करे रहियो आहीं तूं? आऊं त पंहिंजे हिसे जो पाणी वारे रहियो आहियां, त अजायो कावड़ पियो करीं। मुंशी सभा जे साम्हूं ईअं थो ॻाल्हाईं? हींअर ई थो वञी ॿुधायां सॼी हक़ीक़त रही सघे। ॾिसां तूं कीअं थो ज़बरदस्ती पाणी हलाईं। जेको बि चवणो अथई सो वञी पंहिंजे रईस खे चओ। असां को रईस जे खड़े ते कोन ठाहियूं जो तूं रोज़ रोज़ असांजे सिर ते बीठो आहीं। तोखे त ॾिसी रहंदुसि, मूंखे रुॻो रईस ते पहुचण ॾे। मुंहिंजी ॾाढ़ी ॾिसी छॾ, तोखे हिन ॻोठ मां न लॾायमि न पोइ ठहियो वियो। ॿियो आयो आहे ॻोठ मां लॾाइण वारो, पंहिंजा पेर ॾा कई न इते जो इते पूरो। मुंशी, ओ मुंशी, जी चवां सरकार साईं, जी चवां, हुकुम करो सरकार, हुकुम करो। त पोइ जल्दी कर, हींअर जो हींअर वञी सूबेदार खे मुंहिंजो न्यापो ॾियां ऐं सूबेदार साहब खे इहो बि चइजां त रईस चयो आहे त इहो सिकंदर सुभाणे ताईं लाकत में रखां। जी चवां सरकार, जी चवां, हुकुम कयो साईं। सरकार हींअर वञा थो पुॼायां थो, बसि हींअर जो हींअर वञा थो। बाबा, इंसान खे कंहिं मक़सद मक़ाम ते पहुचण लाइ केॾी जदोजहद करणी पवंदी आहे। शुरू खां वठी मंज़िल जी हासिल करण ताईं इंसान अलाए केतिरियूं मुश्किलातूं ऐं अज़ियतूं बर्दाश्त करे कंहिं मंज़िल ताईं पहुचे थो ऐं पोइ बि डपु रहे थो त अलाए हू पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदो अलाए न। हा पुट, बराबरि कीअं बि न आहे, अलाह ज़ात वॾी आहे। कॾहिं बि कंहिंजी महिनत खे रायगान थियण न ॾींदो आहे। हू पंहिंजे बाने खे आज़माए हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु पंहिंजे मंज़िल ते पुॼाईंदो आहे। बेशक हू वॾो महिरबान ऐं रहम करण वारो आहे। पुट ॾे ख़बर, पुलिस में नौकरी त मिली वई आहे, पर हाणे शादी जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बाबा, तव्हां वरी मूं पंहिंजी मंज़िल सिर्फ़ु पंहिंजी नौकिरी खे सम्झियो हो, उनखे हासिल करण जी धुन में मुंहिंजो ख़्यालु कॾहिं ॿिए कंहिं तरफ़ वियो ई कोन। नौकिरी वठी पंहिंजी बाबाई सॼी ज़िंदगी कयल महिनत जी थकावट दूर कयां ऐं पोइ तव्हां सॼी ज़िंदगी आराम कयो ऐं आउं वरी नंढड़े भाउ खे पढ़ाए उनजी ज़िंदगी संवारण में को किरदारु अदा करियां त जीअं अव्हां जा बि सभु ख़्वाब पूरा थी वञनि। जी जी SHO साहब जी। अच्छा साईं, महिरबानी, वॾी महिरबानी साईं अवां जी। जेसि ताईं हिन जो दिमाग़ ठिकाणे ते अचे। असल सच पुत्रनि जा अहिड़ा त सेक ॾिजोसि जो सॼी हयाती पियो यादि करे। जी 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 साईं, बिल्कुलु, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी साईं। फारिग थी वक़्त ते ज़रूरु अचिजो, मूंखे अव्हां जो इंतज़ारु रहंदो। बाबा बाबा जी पुट, छा ॻाल्हि आहे? बाबा अॼु दशहरा आहे,
हाँ बेटा तो किताब खोलना तो फिर पढ़ाए पढ़ खेद वर खे टेद वर टे खट है ये ही हमजो वर है ही है खेद वर खे टेद वर टे खट टेद वर पे टेद वर गे पग है ये तेरी ही हमजो वर है ही है टेद वर पे टेद वर गे पग है लुमदा ये पग ही पग आए खट ही खट आए पग ही पग आए बाबा आना एक हफ्ते जी सर। मिस्टर शायद गाड़ी तैयार करा सिकंदर खे गिरफ्तार करणो आहे। सर बाबा खे गिरफ़्तार करिणो आहे? बाबा कहिड़ो ॾोह कयो आहे सर? मिस्टर शायद कानून वस वारो आहे। ॾोही खे बेॾोही करार ॾेई आज़ादु कराए सघे ऐं बेॾोही खे ॾोही करार ॾेई हवालात में बंदि करे उम्र क़ैद सज़ा ॾेई सघे। पर सर बाबा आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे? मिस्टर शायद सवाल जवाब न कर। असां वटि कोर्ट लेटर आहे। असांखे तुंहिंजे बाबा खे गिरफ़्तार करणो ई पवंदो। मां पंहिंजे बेॾो पीउ खे गिरफ़्तार नथो करे सघां। मिस्टर शायद हिकु सिपाही जो इहो कमु न हूंदो त हू हिकु मुजरिम खे आज़ादु कराए, बल्कि उनजो इहो फ़र्ज़ु आहे त हू हिकु मुजरिम ते तशदद करे ऐं उनखे सज़ा ॾियारे। सर मां पंहिंजे बेॾो बाबा खे गिरफ़्तार करे इलाइक़े में कीअं बंदि कंदुसि? तूं सरकार जो मुलाज़िम आहे। तूं चुपचाप करे पंहिंजी नौकरी कर। हिकु फ़र्ज़ शनास पुलिस ऑफिसर जो इहो कमु न आहे त हू पंहिंजे मुजरिम माइट जी पुष्ट पनाही करे। सर मां गारंटी सां चवां थो त मुंहिंजो बाबा बिल्कुलु बेॾो हूंदो आहे। मिस्टर शायद तव्हांजो बाबा ॾोही आहे या बेॾोही, उनजी ख़बर इन्वेस्टिगेशन करण खां पोइ ई पवंदी। सॉरी सर, जेकॾहिं फ़र्ज़ु इहो आहे त मां अहिड़ी तरह जी फ़र्ज़ु नथो निभाए। इन खां पोइ मुंहिंजे लाइ बहितर इहो ई रहंदो त मां इस्तीफ़ा ॾेई छॾियां। ही तूं छा चई रहियो? जी सर, जिन फ़र्ज़ जे करे मां पंहिंजे बेॾो पीउ खे नथो छॾाए सघां उहो फ़र्ज़ु मां निभाए न सघां। हिकिड़े पासे नौकरी जो मसइलो, ॿिए पासे बाबा जी गिरफ़्तारी जो मसइलो। मां हिकु जाहिल वॾेरे जे हुकुम ते पंहिंजे बेगुनाह पीउ खे नथो गिरफ़्तार करे सघां। पंहिंजे बाबा खे गिरफ़्तार करण खां बहितर आहे त मां छो न इस्तीफ़ा ॾेई छॾियां।
सर ही छा मिस्टर शाहिद इस्तीफ़ा पर आख़िर छो? जी सर इस्तीफ़ा जंहिं फ़र्ज़ जे करे मां पंहिंजे बेॾो पीउ खे नथो छॾाए सघां त उहो फ़र्ज़ु मां निभाए बि नथो सघां इन खां बहितर आहे मुंहिंजे लाइ त मां इस्तीफ़ा ॾेई छॾियां